अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? त बि सही आहे। हाणे पाण JEST जो जेको टेस्ट हुयो 5 नवंबर ते, उनजो 29 प्रॉब्लम कंदासीं मैथ जे पोर्शन जो। हिन में छा थो चए त लुक एट दिस इक्वेशन। ही पाण खे इक्वेशन मिलियल आहे, हिकु लीनियर इक्वेशन आहे। हिन खां पहिरियों बि असांजी जेका IB जे टेस्टनि में इक्वेशन जे बारे में सुवाल आयल आहिनि हू थियल आहिनि, हुननि जी लिंक डिस्क्रिप्शन में कमेंट में मिलियल आहे, हू तव्हां ॾिसी सघो था। जीअं पर्टिकुलरली इक्वेशन जे बारे में जेका बि सुवाल ईंदा हुजनि हू तव्हां हल करे सघो। हिन में छा थो चए त लुक एट दिस इक्वेशन। ही इक्वेशन मिलियल आहे W = 2/3 × T + 6। वाट इज़ द वैल्यू ऑफ W जी पाण खे वैल्यू मालूम करनी आहे वैन T = 12। जेकॾहिं T जी वैल्यू हुजे 12 त पोइ W जी वैल्यू छा थींदी हू पाण खे मालूम करणो आहे। हीअ इक्वेशन पाण लिखी आहे, सफ़ा 16 आहे। डायरेक्ट T जी वैल्यू हाणे T जेकी वैल्यू मिलियल आहे उहा इक्वेशन में पुट कयूं। 2/3 ऐं हिते T जी वैल्यू लिखी घणी आहे 12। ही 12 + 6 ठीक थी वियो। हाणे खोड़ो पढ़ी हितां ई पाण में कटिजनि था। 1 × 3 = 3, 4 × 3 = 12। हाणे ॿिनि खे चेंज सां ज़रब करे वठो। 2 चौक 8 + 6। हाणे 8 ऐं 6 घणा थियनि था? 8 ऐं 6 14 थियनि था। मतिलबु W जी जेकी वैल्यू आहे हू पाण वटि 14 आहे। सफ़ा 16 आहे नी। कोई मसलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।